बिटशा पुलिस पारां कार्रवाई दौरान टंडो अल्हयार ज़िले जो मशहूर मंशियात फरोश अब्दुर्रहमान खानज़ादो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फ़िदा हुसैन सोलंकी। जी फ़िदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? आगे ॿुधाईंदो बिटशा पुलिस पारां कार्रवाई दौरान टंडो अल्हयार ज़िले जो मशहूर मंशियात फरोश चर्स समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब खंड स्टाफ वेझो बिलाल शाह मोरी रोड ते मंशियात फरोश अब्दुर्रहमान खानज़ादो वलद मोहम्मद इसाक खानज़ादो खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं वटां 2120 ग्राम चर्स कुनत कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार अब्दुर्रहमान खानज़ादो प्रेमनगर टंडो अल्हयार जो रहवासी आहे। SHO बिटशा करम उमरानी जो चवण आहे त गिरफ़्तार थियल मंशियात फरोश मटियारी टंडो अल्हयार ज़िलनि में मंशियात जो कारोबार कंदो आहे, जेको खंडूअ भरिसां बिलाल शाह मोरी रोड ते चर्स विकिरो करण वञी रहियो। अहिड़े इतला ते पुलिस कार्रवाई करे 2120 ग्राम चर्स समेत खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। जी महिरबानी फ़िदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।